समारोह का रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ मीरपुर का। समारोह वापडा के इम्कानी निजकारी खिलाफ समारोह में वापडा मुलाजमन तरफा ऑफिसन की तालाबंदी, कम छड़ हड़ताल, एहतजाजी मुजाहिरो। खबर मूजब वापडा हाइड्रो सेंटर लेबर यूनियन के सड़ते हिस्को सब डिवीजन समारोह के मुलाजमन पारा वापडा के इम्कानी निजकारी खिलाफ कम छड़ हड़ताल करे ऑफिस की तालाबंदी करे मेन ऑफिस गेडाडो वाइस चेयरमैन सालिम अहमद चांडियो, जनरल सेक्रेटरी फहद कामकानी, इसरार अहमद आरई, कपल कुमार, अयास अब्बासी, शहबाज कामकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वापडा जी निजकारी न करणु ॾींदासीं ऐं मुल्क गिर एहतजाज करे लेबर दुश्मन पॉलिसी खे नाकाम बणाईंदासीं। हुननि जो चवणु हो त जेकॾहिं हुकूमत पंहिंजे होॾ तां न लथी त एहतजाज जारी रहंदो ऐं एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। गलत फैसला करे असांजे इदारा में इंशाल्लाह को भी सूरत ही कौन थियण ॾींदासीं। चाहती है इंशाल्लाह ये निजकारी अब्दुल लतीफ़ निज़ामानी की हिदायत पे मुल्क गहरा एहतजाज भी करे। शुरू थियो है ॿीहर इनके पूरी तौर ते बंदि कयो वञे, न त डिवीज़न लेवल ते कयो पियो वञे। इहो इस्लामाबाद लाहौर में कयो वेंदो ऐं हीअ जेका गवर्नमेंट जी विकिणी मुल्क में वो बहाली आणंदा, इहो हिनजी ग़लति सोच है। इदारनि खे कतन असीं जेको आहे विकिणणु कोन ॾींदासीं। हीअ असांजा क़ौमी इदारा आहिनि, हिन जो तहफ़ुज़ कंदासीं। हीअ असांजे बच्चनि जी रोज़ी जो सुवालु आहे, असांजे मुल्क जी फलाह जो ख़ुशहाली जो सुवालु आहे। इन ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ कोन कंदासीं।